मलेर मां सिंधियाना न्यूज़ नेटवर्क जे रिपोर्टर मुश्ताक गबोल मूजिब रज़ाक आबाद मुख्य बाज़ार मां ख़ालिद रहमान कबाड़ी जे दुकान तां 4 नामालूम हथियारबंदनि जी ॾींहं ॾिठे जो फुर। गश्त कंदड़ पुलिस वाक़े वारे हंधि पहुचंदे ई पुलिस ऐं फोरुनि जे विच में मुक़ाबिलो फायरिंग। रस्ते वेंदड़ इलाइक़े जे नौजवान अब्दुल रज़ाक कलमती वलद आलम शेर कलमती गोली लॻण सबबि सख़्तु ज़ख़्मी थी पियो ऐं फोरू फ़रार थियण में कामयाब। वाक़े वारी जाइ समाजी अॻुवाण सैयद ख़ुदा ॾिनो शाह मोहम्मद बख़्श कलमती समेत इलाइक़े वासी वॾी तइदाद में पहुची विया। SHO शाह लतीफ़ मुज़फ़र इक़बाल बि पुलिस अटालनि सां वाक़े वारे हंधि पहुतो। ज़ख़्मी नौजवान खे तिबी इमदाद जे लाइ जनाह इस्पताल मुंतक़िल कयो वियो। फायरिंग में ज़ख़्मी नौजवान जे वारसनि जो चवणु हो त असांजो नौजवान फायरिंग में सख़्तु ज़ख़्मी थी पियो आहे। ज़िम्मेवारनि ख़िलाफ़ फ़ौरन क़ानूनी कार्रवाई कई वञे।